औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम या अलैहिस्सलाम मदद। जीअं त असांजो भिटाई जे उनवान सां असांजा दोस्त मखदूम मोहम्मद दाऊद मेमण साहब, आगा सोराब अली मीरानी साहब ऐं उन्हनि जी टीम जेको इन मिशन खे आम करण जे लाइ कोशिशि करे रहिया आहिनि, उन्हनि खे जस हुजे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी जेके हिकु इनक़िलाबी फ़िक्री ऐं रूहानी शाइर आहिनि, हादी आहिनि, हिकु रहबर आहिनि, उन्हनि जी सोच ऐं फ़िक्र खे आम करण जे लाइ हर वक़्तु कोशिश रहनि था। उन सिलसिले में मुख़्तलिफ़ सेमिनार, मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराईंदा रहनि था। नशर इरशाद जो सिलसिलो बि पिणु जारी रखियूं था अचनि। जीअं त भिटाई सरकार शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह हिकु रूहानी इनक़िलाबी शाइर जेके आहिनि, उहे हिकु इरफ़ानी ऐं मलकूती शाइर हुजण सां गॾु हिकु दुनिया ऐं आलम जे लाइ हिकु रहबर ऐं रहनुमा जी हैसियत रखनि था। जीअं क़ुरान मजीद तमामु आलम इंसान जे लाइ हिकु हिदायत जो सरचश्मो आहे, ईअं ई भिटाई सरकार जा जेके बि बैत आहिनि, जेके बि अशआर आहिनि, उहे बि ईअं ई आलमीन जे लाइ हिकु रहमत जेको आहे हिदायत ऐं हिकु मशाल राह आहिनि। इन ई भिटाई सरकार जी सोच खे आम करण जे लाइ असांजे दोस्तनि जेके इहे कोशिशूं करे रहिया आहिनि, इन्हनि खे जस हुजे त भिटाई सरकार जे पैगाम खे आम करण जे लाइ जेके कोशिशूं आहिनि, त भिटाई सरकार जी उन सोच खे, उन फ़िक्र खे आम कजे, दुनिया जी कुंड कुर्श में उन पैगाम खे पहुचाइजे त भिटाई सरकार, भिटाई मज़लूमनि जो भिटाई आहे, भिटाई जेको आहे बेसहारनि बेपहुचनि जो भिटाई आहे, भिटाई ज़ालिम जे ख़िलाफ़ु उथण वारो आवाज़ु भिटाई आहे, भिटाई जाबरनि जे ख़िलाफ़ु उथण वारो आवाज़ु भिटाई आहे। त इन सोच ऐं फ़िक्र खे दुनिया जी कुंड कुर्श ताईं पहुचाइजे। भिटाई जी सोच, भिटाई जे फ़िक्र खे दुनिया आलम जी कुंड कुर्श में पहुचाए हिन समाज खे हिन बुराइनि खां, हिन बददियानतुनि खां, हिन बेइंसाफ़ियुनि खां पाक कयो वञे। जीअं त ख़ुदावंद मुतआल जो जेके बि अंबिया मोकिलिया आहिनि, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ख़ातमुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं, त जेके जिन जी अगरि उन जी तालीमात जो, उन्हनि जी तबलीग जो निचोड़ कढिजे, त निचोड़ आहे त हीउ माशरो, हीउ समाज बुराइनि खां पाक समाज हुजे, बेइंसाफ़ियुनि खां पाक समाज हुजे, हिकु बहितरीनु अमन ऐं आशितीअ वारो समाज हुजे। इन ई फ़िक्र खे अगरि असां भिटाई सरकार जी उन फ़िक्र खे पढ़ंदासीं, सम्झंदासीं ऐं उनखे अगरि असां उन जी जाखोड़ कंदासीं, ॾिसूं था उनखे, त उन में इहो ई पैगाम मिली रहियो आहे त इंसान ज़ात जी हमदर्दी, इंसान ज़ात सां बेलोस मुहबत हिन माशरे खे, हिन समाज खे हर बुराई खां पाक कयो वञे, हिन माशरे खे, समाज खे अमन ऐं आशितीअ जी सरज़मीन बणायो वञे। त अचो त गॾिजी भिटाई सरकार जे इन पैगाम खे हर कुंड कुर्श में, हर बस्ती, हर वाहण में, हर ॻोठ, हर नगर, हर गलीअ में पहुचायूं। त जीअं हीअ भिटाई सरकार जो पैगाम जीअं हर माशरे जे कुंड कुर्श में पहुचंदो, त इंशा अल्लाह ताला असांजो हीउ माशरो अमन ऐं आशितीअ जो हिकु माशरो हूंदो ऐं ज़ुल्म ऐं बरबरीत खां पाक हिकु माशरो हूंदो। अचो त गॾिजी हिन पैगाम खे पहुचायूं ऐं असां जेको आहे मखदूम मोहम्मद दाऊद मेमण साहब ऐं उन्हनि सां गॾोगॾु आगा सोराब अली मीरानी साहब खे वरी बि जस ॾींदे उन्हनि खे असां इहो यकीन दहानी था कयूं त असां तव्हां सां हर वक़्तु, हर क़दम ते साथ हूंदासीं ऐं हिन पैगाम खे पहुचाइण में हर वक़्तु कोशिश रहंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।